नाज़िर नवाब शामा अफसोसनाक ख़बर शेयर कर रहा हूं त अदीब लेखक ऐं सीनियर सहाफ़ी अली मोहम्मद शाह लिखियारी लाडाणो करे वियो आहे। अली मोहम्मद शाह लिखियारी कुछ ॾींहं बीमार रहण खां पोइ दम धणी हवाले करे छॾियो आहे। संदसि लाडाणे ते PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। संदन चवणु आहे त अली मोहम्मद शाह लिखियारी धरती सकाफ़त ऐं ॿोली सां बेपनाह इश्क कंदो हो। नवाब शाह मां ख़बर आहे जिथे अदीब लेखक ऐं सीनियर सहाफ़ी अली मोहम्मद शाह लिखियारी लाडाणो करे वियो आहे। अली मोहम्मद शाह लिखियारी कुछ ॾींहं बीमार रहण खां पोइ लाडाणो करे वियो आहे। संदसि लाडाणे ते PPMPA हाजी अली हसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। संदसि चवणु आहे त अली मोहम्मद शाह धरती सकाफ़त ऐं ॿोली सां बेपनाह इश्क कंदो हो। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे धरती TV नवाब शाह जे रिपोर्टर इम्तियाज़ कीरियो सां। जी इम्तियाज़, वधिक अपडेट कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब शाह जो बेबाक सीनियर ऐं जाखोड़ी सहाफ़ी सैयद अली मोहम्मद शाह लिखियारी 67 सालनि जी जमार में लाडाणो करे वियो। ॿुधाए थो वञे त कुछ ॾींहं बीमार तो हुयो, उन खां पोइ जेको अॼु सुबुह जो लाडाणो करे वियो। हिन सहाफ़ी जी दुनिया में लिखियारी लाल न सिर्फ़ रोज़मर्रा जी रिपोर्टिंग कई पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सिंध जे मुख़्तलिफ़ माग मकाननि ढोरनि ते रिपोर्टिंग कई जेके बेहद मशहूरु थियो। लिखियारी लाल जेको पंहिंजे अजरक वारे पटके तौरु ॾह तौरु परॾे में हुनजी हिकिड़ी मुनफ़रिद सुञाणप हुई। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त साईं अली मोहम्मद शाह लिखियारी रिपोर्टिंग खां पहिरियां सिंध यूनिवर्सिटी शेख अयाज़ जे वाइस चांसलर दौर में जेल भोगी कौमपरस्ती के हवाले से साईं GM सैयद जो वेझो साथी रहो। अब्दुल वाहिद आरी सर तमाम वेझो हुयो। इन जेल में 2 किताब लिखिया, चिट्टियूं चंदन वास ऐं काया मंझ करन। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं डॉक्टर चवनि था त फ्रंट लाइन ते असांजा दोस्त हूंदा आहिनि डॉक्टर, पर दर हक़ीक़त तव्हांखे ॿुधायूं त साईं अली मोहम्मद शाह लिखियारी जॾहिं नवाब शाह में कोरोना केस जो पहिरियों केस थियो त उन ॾींहं खां करंटीना सेंटर में वञी करे रिपोर्टिंग कंदा रहिया ऐं आख़िर ताईं हू रिपोर्टिंग कंदा रहिया। तव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु ज़िले इंतिज़ामिया जी जेकी रिपोर्ट आई आहे उन में ॿुधाए थो वञे त साईं अली मोहम्मद शाह लिखियारी जी जेकी कोरोना टेस्ट हुई उहा बि पॉज़िटिव आई आहे, तंहिंजे करे हू जेको आहे कोरोना में शहीद थियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोगवारनि में 4 पुट ऐं 5 नियाणियूं अथसि। साईं अली मोहम्मद शाह लिखियारी जूं 2 शादियूं थियल हुयूं, हिकु पहिरीं फोत थियण खां पोइ ॿी शादी कई। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन अफ़सोसनाक जेको वाक़ियो थियो, ही जेकी शहादत थी आहे साईं अली मोहम्मद शाह लिखियारी जी सहाफ़ती जेके अबो सम्झो वञे पियो शहीद बेनज़ीराबाद जो साईं अली मोहम्मद शाह लिखियारी खे इन हवाले सां MPA हाजी अली हसन ज़रदारी तमामु दुख जो इज़हार कयो आहे ऐं हुननि चयो आहे त साईं अली मोहम्मद शाह लिखियारी धरती ऐं सकाफ़त सां बेहद प्यार कंदो हो। सहाफ़त जे दुनिया में हिकु वॾो नालो हो। जी इम्तियाज़ अपडेट करण लाइ